साल 2026 लाइ जेका आहे MD के जी जेका टेस्ट वरिती पंहिंजे उहा हिन वक़्तु मुकमल थी चुका आहे। अचो थी त जेके मौजूद शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके हिते टेस्ट ॾियण लाइ पहुतल आहिनि पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। मां बदीन डिस्ट्रिक्ट खां आयो आहियां। उमेर अली काजी कास्ट है, उमेर अली नालो है जी। ॿियो टेस्ट अल्हम्दुलिल्लाह मौला करमिन आबाद आहे। टेस्ट माना पाण क्लियर आहियूं इंशाल्लाह। पंहिंजो नालो ईंदो इंशाल्लाह। पेपर लीक थियो आहे न दफ़े? न हिन दफ़े माना माशाल्लाह को पेपर लीक कोने थियो। अल्हम्दुलिल्लाह से क्लियर आहियूं। टेस्ट सही भी मतलब बायो जेका भी वो बिल्कुल इजी भी, लेकिन मैंने केमिस्ट्री के क्वेश्चन आया फिर थोड़ा मुश्किल लगो। फिजिक्स भी सही भी है, मतलब टाइम थोड़ा मुखे तो मतलब टाइम भी थोड़ी कमी थी। लॉजिकल टेस्ट में कितना सवाल आया? 180 क्वेश्चन। कितना सवाल वहां कराया हो? मतलब तकरीबन 125। अच्छा ता छा तो समझो हिन दफ़े पेपर लीक थियो? ना बिल्कुल। महिरबानी। मुझे नालो ॿुधायो, कहिड़े ज़िले खां आयो? टेस्ट तव्हांजी थी? मुंहिंजो नालो ज़ोया हैदर आहे, मां हैदराबाद खां आहियां। ऐं मुंहिंजी टेस्ट सही थी आहे, मतलब सफ़ा सुठी आहे। जो केमिस्ट्री ॾाढी ॾुखी हुई पर ओवरऑल सुठी थी आहे। पंहिंजो नालो ॿुधायो, कहिड़े ज़िले खां आयो? तव्हांजी टेस्ट कीअं थी आहे? मुंहिंजो नालो आबिद हुसैन आहे, मां ज़िला कश्मीर खां आयो आहियां। अल्हम्दुलिल्लाह टेस्ट बेहतर थियो आहे ऐं काफ़ी हद तक छा था सम्झो पेपर लीक थियो आहे न दफ़े? त राति पेपर आयो लिखियल फेक हुयुसि, लेकिन उन पेपर में थोड़ा सवाल मैच थियनि पिया, मतलब ख़ासि न हुया, कुछ सवाल उन पेपर में मैच थियनि पिया। ॿुधायो कहिड़े ज़िले खां आयो? मां अमानुल्लाह समेजो अमरकोट से। अभी यूनिवर्सिटी टेस्ट सही हुई, नॉर्मल हुई। हेॾो को मतलब डिफिकल्ट लेवल कोन हो, नॉर्मल लेवल हो। अल्लाह को सब सही। मेरा नाम हमना है, मैं डिस्ट्रिक्ट हैदराबाद से हूँ। टेस्ट मेरा अच्छा हुआ। बायोलॉजी पोर्शन लास्ट ईयर की निस्बत इस बार इजी था और केमिस्ट्री मुझे थोड़ा सा डिफिकल्ट लगा। सवाल आते टेस्ट में? 180। क्या समझते हैं पेपर लीक हुआ है? नहीं। जामशोर अली का नालो आहे, जामशोर खां आया। टेस्ट भली थी आहे। कितना सवाल है? 180। अच्छा छा तो पेपर लीक थियो? न वाला टेस्ट में दुकान आया तो आज? हां। केतरा दुकान? केमिस्ट्री में आया। केतरा दुकान आया तो? ये खबर है के तुमने पास थियो तो? लगे तो नथो। नथो लगे पास? ठीक है। मेरा नाम बताओ। मेरा नाम चांदनी, मैं उमरकोट से आई हुई हूँ और टेस्ट बहुत अच्छी हुई। कितने सवाल आते हैं टेस्ट में आपके? 180। मैंने क्या समझे पेपर लीक हुआ है इस मरतबा? जी नहीं, इस मरतबा नहीं हुआ। मुझे नालो ॿुधाए जो। मुझे नालो महाजतो आहे ऐं अॼु मां पहिरें ई अटेम्प्ट में इंशाल्लाह पास करे वेंदमि। दुआ त इहा ई आहे। इज़ी हुयो, घणो मुश्किल न हुयो, थियण जहिड़ो हुयो, थी वेंदो इंशाल्लाह। जे महिनत कई उन्हनि जो बि थी वेंदो। केतिरा सवाल हुया? सवाल त 180 MCQs हुया। तव्हां केतिरा सवाल कया? मूंखे लॻे थो मुंहिंजा 50 खनि थी वेंदा। अच्छा दुकाया अथव? दुका हया आहिनि। कहिड़े पोर्शन में दुकाया अथव? मां सभिनीनि में ई हया आहिनि पर सभई सही हूंदा। पोइ तव्हां छा तो डॉक्टर पढ़ी आई हुयमि न थोरो। दुकान ते तव्हां डॉक्टर थींदो इंशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह जाम सुठी थी। कहिड़े ज़िले खां आया हो? बदीन डिस्ट्रिक्ट। अच्छा इंतज़ामिया तरफ़ां तव्हां कहिड़ी सहूलियत फराहम कयो? तमामु सुठी सहूलियत प्रोवाइड कई हुयूं, हर शइ जी जाम सहूलियत हुई। ऐं अॻूणे वारे टेस्ट लीक थियो, हिन लीक वग़ैरह हिसाब सां बि जाम सुठो माहौल हो। अच्छा कहिड़ा ख़्वाब खणी पहुता आहियो हिते कि तव्हां डॉक्टर थी वञो? ख़्वाब इंशाल्लाह वॾा आहिनि MBBS थियण जा, पर इंशाल्लाह अल्लाह में उम्मीद है अल्लाह ताला बेहतर कंदो। मेरिट ते। अच्छा छा तो पेपर लीक थियो है ना दफ़ा? नो बिल्कुल भी ना थियो। मेरा नाम फिजा है, मैं यही हैदराबाद की हूँ। बस टेस्ट सही हुई है, बस दुआ करें बस अभी अच्छे मार्क्स आ जाए। आप इस बार पेपर लीक हुआ है? नहीं इस बार नहीं हुआ है पेपर लीक, क्योंकि IBA कंडक्ट कर रहा है ना। IBA वाले ना बहुत मतलब इस मामले में स्ट्रिक्ट है, पेपर वगैरह लीक नहीं करते। अच्छा आपको किस किस्म की सहूलियत फराहम की गई थी यहाँ पर? यहाँ सही था जिस तरह की होनी चाहिए। लाइक फैंस वगैरह भी चल रहे थे, बिस्किट थे, पानी सब कुछ दे दिया। कैमरामैन सफदर सुमरो था गॾु सरफराज कौर जो WTN न्यूज़ जामशोरो।